अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांदी सिराहो न्यू मेहरान न्यूज़ रुकयूं था खबरन डा खबर शामिल कई पिया सूबो देरो में रिपोर्ट शाहिदा बेलार जी। तफसील मूजिब सूबो देरो कच्चे जे इलाइके सगियों बरसा गोठ गुलाम हैदर चन्ना जो रहवासी दीदार अली चन्ना सूबो देरो में मीडिया वारनि अॻियां एहतजाज कंदे ॿुधायो त पीउ जी मिल्कियत मां हिसो घुरनि था। भाइर अनवर इमदाद पठान मियांदाद चन्नो ऐं भाइटन असलम मारूफ फयाज़ असगर चन्नो वारनि रस्ते मां अखियूं ॿधे खंबे खणी ऐं सख़्त तशद्दुद जो निशानो बनायो। SHO महमूद चन्ना पहुची मुख्य आज़ाद करायो आहे। ॻोठाणे SSP खैरपुर ऐं ॿियनि वास्तेदार आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ कयो वञे। दीदार अली कड़े गोठे रहवासी हो गुलागर चने गुठे काथे आयो कच्ची में बाबा ये छा थियो थी तोसां केरु बड़ियो छा बाहर मसलो एड़िया बाबा मेहदाद अनवर पठान या भाटिया छा तो मिलिया अथई बनीअ था छा मसलो आहे बनी थो बनी जेको आहे चवंदा हितां लद कोसो था कनि फोटो ठाहे विड़िया आहिनि हा विड़िया आहिनि एसी जो आयो उहो छॾायो एस जो कहिड़ो आयो कहिड़ी हद जो आयो ममून चना ते छा नालो एस ममून चना हद एस जो आयो तो कोई जेको छॾायो हा उहो छॾायो छोकिरो स्थान एजेंसी करे उहो छॾायो